अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधाबाद न्यूज़। पन्नू आकल में घर खे ढालो, हथियारनि बंदनि फुल लूटबार निंगर बि खणी विया। मेहरान स्कूल कॉलोनी में अकरम आराइन जे घर में नामालूम हथियारनि बंदनि ढालो वियो। घर में गिड़ी 8 साल जो मोहम्मद हसन आराइन खे अगवा करे विया। घर जो ॿियो सामान ऐं पैसा सोन ज़ेवर बि फुल लूट कया विया। गरधणी शहरीन पारां इतिहास दुकान ऐं शहर खे बंदि करायो पियो वञे। नाज़रीन, असां अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं पन्नू आकल मां। पन्नू आकल में घर खे ढालो, हथियारनि बंदनि फुल लूटबाद निंगर बि खणी विया। मेहरान स्कूल कॉलोनी में अकरम आराइन जे घर में नामालूम हथियारनि बंदनि ढालो वियो। घर में गिड़ी 8 साल जे मोहम्मद हसन आराइन खे अगवा करे विया। घर जो ॿियो सामान ऐं पैसा सोन ज़ेवर बि फुल लूट कया विया। गरधणी शहरीन पारां इतिहादी दुकान ऐं शहर खे बंदि करायो पियो वञे। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।